हुन चोरी कई हुई, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह नो ऑर्डर ॾिनो, इन जो हथ कपियो वञे। हुन छा चयो, अमीरुल मोमिनीन, मूं कॾहिं अॻे चोरी कोन कई आहे, ही पहिरियों दफ़ो मूं चोरी कई आहे, मूंखे माफ़ी ॾिनी वञे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जो जवाब ॿुधो कि कज़ब्त, कज़ब्त, तो कूड़ ॻाल्हायो आहे, तो कूड़ ॻाल्हायो आहे। मूंखे उमर जे रब जो कसम आहे, मैं अल्लाह ताला जो कसम आहे। कहिड़ो? मा अख़ज़ अल्लाहु अब्दन इंद अव्वल ज़ंबिन, त अल्लाह ताला के बाने जी पकड़ पहिरीं गुनाह ते कोन कंदो। तो अॻे बि चोरियूं कयूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में अचे थो हथ कपजी वियो, कोन खां पुछियो वियो कि एक ही दफ़ा में चोरी मूं कई हुई। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिनन्नासि मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादा युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हां जे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 2 नंबर सूरत सूरह अल बक़रा ऐं उन जी आयत नंबर 165 उन जो कुछ हिस्सो तिलावत कयो वियो। अल्लाह ताला इन आयत में फरमाए थो त माण्हुनि मंझां के अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह खां सवाइ अल्लाह खे छॾे ॿियनि खे शरीक बणाइनि था। हक़ीक़ी माबूद सिर्फ़ अल्लाह आहे, पर ही छा था कनि जो अल्लाह खां सवाइ ॿियनि खे शरीक बणाइनि था ऐं उन्हनि सां अहिड़ी मोहबत कनि था त हुब्बिल्लाह, जहिड़ी मोहबत अल्लाह सां करणु घुरिजे। उन क़िस्म जी मोहबत उन्हनि माबूदान बातिल सां कनि था। अॻिते अल्लाह ताला वरी मोमिननि जी निशानी बयान फरमाई। पहिरीं निशानी आहे मुशरिक ऐं काफ़िर जी, अल्लाह खे छॾे ॿियनि खे शरीक बणाइनि था, माबूद बणाइनि था, उन्हनि सां अहिड़ी मोहबत कनि था जहिड़ी अल्लाह सां मोहबत करणु घुरिजे। पर फरमायाई वल्लज़ीन आमनू, ऐं जेके मोमिन आहिनि, अशद्दु हुब्बन लिल्लाह, वे अल्लाह सां मोहबत में तमाम शदीद ऐं सख्त आहिनि, ज्यादा आहिनि। यानी मोमिन सब खां ज्यादा मोहबत जेकॾहिं कंदो आहे त अल्लाह ताला सां कंदो आहे। जेकॾहिं को माण्हू अल्लाह खां वधीक कंहिं ॿिए सां मोहबत करे थो, उन माण्हू जो ईमान दुरुस्त न आहे। छो त मोमिन जी निशानी आहे त सब खां ज्यादा मोहबत अल्लाह ताला सां हुजे। हा, जॾहिं मखलूक जो वारो अचे त सब खां ज्यादा मोहबत अल्लाह जे आखिरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हुअणु घुरिजे बाननि में। लेकिन सब खां ज्यादा मोहबत अल्लाह ताला जी ज़ात सां। छो? हर इंसान वही सोचे त मुंहिंजो ख़ालिक केरु आहे, छा अल्लाह खां सवाइ के मूंखे ख़लक़ियो आहे? हर इंसान वही सोचे त मुंहिंजो राज़िक केरु आहे, छा अल्लाह खां सवाइ बि को रोज़ी ॾियण वारो आहे? हर इंसान सोचे त मूंखे औलाद ॾियण वारो केरु आहे, छा अल्लाह खां सवाइ बि को औलाद ॾियण वारो आहे? हर इंसान गौर करे त अल्लाह खां सवाइ शिफ़ा ॾियण वारो को आहे?
यकीनन को बनाए सिर्फ अल्लाह ताला शिफ़ा ॾियण वारो आहे ऐं उन जूं असां ते बेशुमार नेमतूं आहिनि। फरमायाई वन त उद्दू नेमत अल्लाह ला तोसूहा। इंसानो जेकॾहिं तव्हां अल्लाह जूं नेमतूं ॻणणु चाहियो तव्हां ॻणे कोन सघंदो। वेही सोचियो त जॾहिं अल्लाह जूं असां ते बेशुमार नेमतूं एहसान त उन जी तक़ादा छा आहे त सभ खां ज़्यादा मोहबत बि उन ई रब्बुल आलमीन सां हुअणु घुरिजे। अॼु दुनिया जे अंदरि जेकॾहिं को माण्हू पाण ते हिकिड़ो थोरो करे थो, हिकिड़ो एहसान करे थो, पाण उन सां मोहबत करियूं था। हिते त अल्लाह ताला फरमाए थो बेशुमार नेमतूं दाणे खां ॿाहिरि, शुमार खां ॿाहिरि एतिरियूं अल्लाह जो असां ते नेमतूं आहिनि त पोइ उन जी तक़ादा छा आहे त सभ खां ज़्यादा मोहबत उन ई रब्बुल आलमीन सां हुजे जेको मुनइम आहे, इनाम ॾियण वारो। बेशुमार नेमतूं ऐं गॾो गॾु फरमायाई त सभु नेमतूं सिर्फ़ अल्लाह वटि आहिनि। अॼु असांजा मुस्लमान भाई अल्लाह जी नेमतनि खे मनसूब करे चुका आहिनि गैरुल्लाह ॾांहुं त फलाणे मूंखे नेमत ॾिनी, फलाणे मूंखे पुटु ॾिनो, फलाणे मूंखे तंदुरुस्ती ॾिनी। लेकिन कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह। इंसानो तव्हां वटि जेके बि नेमतूं आहिनि इहे सभ जूं सभ अल्लाह वटि आहिनि, के ॿिए वटां कोन्हे। हाणे जॾहिं सभु नेमतूं अल्लाह वटां ऐं उहे नेमतूं बे इंतहा बेशुमार ॻाणे खां ॿाहिरि त पोइ हिकिड़े मोमिन खे घुरिजे सभ खां ज़्यादा मोहबत अल्लाह ताला सां करे। छो न करे? छाजे लाइ न करे? जॾहिं रब जा असां ते एतिरा एहसान, वरी वॾो एहसान असांखे ईमान अता कयाई, मुस्लमान बणायाई, असांखे तौहीद जी सम्झ ॾिनई। मूंखे ॿुधायो इन खां मथे बि को एहसान थी सघे थो? तौहीद जो फ़हम ॾियणु, तौहीद जी सम्झ ॾियणु, छा इन खां मथे बि को एहसान आहे? केतिरा अल्लाह जा एहसान, तंहिंजे करे मोमिन खे घुरिजे उन ई रब सां सभ खां ज़्यादा मोहबत करे। हत्ता कि सही बुखारी हदीस आहे, पाण सुगरा फरमाईंदा सलासुन मन कान फीह, टे माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंमें टे शयूं हुजनि, टे माना त शयूं जंहिं माण्हू में हूंदियूं। सलासुन मन कुन फीह, जंहिं माण्हू में टे शयूं हूंदियूं, जंहिं माण्हू में टे ॻाल्हियूं हूंदियूं, वजद बिहिन्न हलावतल ईमान, त उन्हनि शयुनि जे करे, उन्हनि ॻाल्हियुनि जे करे उहो ईमान जी मिठास चखे वठंदो। ईमान जी मिठाण हूंदी आहे, मिठास हूंदी आहे, ज़ाइको हूंदो आहे, चाशनी हूंदी आहे, उहा ज़बान सां महसूस कोन थींदी आहे, बानू दिलि सां महसूस कंदो आहे। ईमान जो ज़ाइको अल्लाह जो नबी फरमाए थो जंहिं माण्हू में टे शयूं हूंदियूं उन ईमान जी मिठाण चखे वरिती। पहिरीं शइ कहिड़ी? मन कान अल्लाह व रसूलहु अहब इलैहि मिम्मा सिवाहु। अल्लाहु अकबर। जंहिंखे अल्लाह ऐं उन जो रसूल हर शइ खां वधीक प्यारा हुजनि, पंहिंजी औलाद खां, वालिदैन खां, मुल्क खां, ॿोली खां, इलाइक़े खां, हर शइ खां वधीक जेकॾहिं महबूब हुजनि त अल्लाह ऐं उन जो रसूल हुजनि। पहिरीं ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि वमन हब अबदन ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह, जॾहिं बि के बाने सां मोहबत करे त अल्लाह करण करे, दुनिया जा मफ़ाद न हुजनि, दुनिया जूं लालच न हुजनि, सिर्फ़ इन जे करे त मुंहिंजो ही भाउ नेक आहे, मुवहिद आहे, मुत्तबे सुन्नत आहे, इन जे करे उन सां मोहबत करे, दुनिया जी लालच जे करे न।
कंहिंसां मोहबत करे अल्लाह कारण करे। ऐं टी ॻाल्हि, वमन यकरहु अन यऊद फिल कुफ्रि बाद इज़ अनक़ज़हु अल्लाह। पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं को माण्हू इस्लाम क़बूल करे वठे, कुफर मां रब उनखे नजात ॾेई छॾे, कुफर खे उहो छॾे ॾे, उन खां पोइ वरी कुफर में वञणु उनखे एतिरो नापसंद हुजे जीअं बाहि में उछलायो वञणु नापसंद आहे। ऐं युल्का फिन्नार, जेकॾहिं कंहिं माण्हू खे बाहि में उछलायो वञे पसंदि कंदो, सम्झी वेंदो यकीनी मौत आहे। त इस्लाम क़बूल करण खां पोइ, कुफर छॾण खां पोइ कुफर में वञणु उनखे एतिरो नापसंद हुजे जीअं बाहि में उछलायो वञणु। सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण सुगरा फरमाइनि था, जंहिं माण्हू जे अंदरि इहे टे शयूं हूंदियूं, उन ई माण्हू ईमान जो ज़ाइक़ो, ईमान जी मिठास, ईमान जी चाशनी, ईमान जी मिठास उन माण्हू हासिल करे वठे। ऐं अल्लाह जी मोहबत उहा आहे, बाने खे यकीनन दिलि में हुजे थी, पर उन जे लाइ रब खां सुवाल बि करणो आहे। सिर्फ़ु पंहिंजो पाण खे पढ़ाए न, ताऊं मोमिन आहियां, नेकोकार आहियां, मुंहिंजे दिलि जे अंदरि अल्लाह जी मोहबत पैदा थी वेंदी, यकीनन पैदा थिए थी, पर उन खां पोइ बि मोमिन खे घुर्जे अल्लाह खां सुवाल करे, अल्लाह जे आॾो ॿाॾाए। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस आहे तिरमिज़ी जे अंदरि, पाण अल्लाह खां दुआ घुरनि था, केॾी जामे दुआ, हर दोस्त इन दुआ खे गौर सां ॿुधे। पाण फरमाइनि था, असअलुक हुब्बक, ऐं मुंहिंजा रब्बा तोखां सुवाल करियां थो तुंहिंजी मोहबत जो, मूंखे तूं पंहिंजी मोहबत अता फरमा। ॿिए नंबर ते वहुब मन युहिब्बुक, उन ई माण्हू जी मोहबत मूंखे अता फरमाए जेको तोसां मोहबत करे। पहिरीं तुंहिंजी मोहबत, उन खां पोइ उन बाने जी मोहबत बि मूंखे अता फरमाए जेको तोसां मोहबत करे। ऐं टे नंबर ते वहुब अमलिन युक़र्रिबुनी इला हुब्बिक, ऐं उन खां पोइ उहे अमल मुंहिंजे लाइ महबूब बनाए, मुंहिंजा रब उहे अमल मुंहिंजे लाइ पसंदीदा बनाए, उन्हनि जी मोहबत अता फरमाए जेके अमल मूंखे तुंहिंजी मोहबत जे क़रीब कनि। जिन अमलनि जे ज़रिए आउं तोखे क़रीब थी वञा, तुंहिंजी मोहबत अता फरमा, जेको तोसां मोहबत करे थो उन जी मोहबत अता फरमा, ऐं अहिड़ा अमल उन्हनि जी मोहबत अता फरमा जिन अमलनि जे करण सां आउं तुंहिंजे क़रीब थी वञा ऐं तुंहिंजी मोहबत मूंखे हासिल थी वञे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दुआ सेखारी आहे। ऐं वेही सोचियो, जॾहिं तव्हां क़ुरान पढ़ंदो, हदीस जा किताब पढ़ंदो, ख़ुसूसन अल्लाह जे नालनि ते आउं चवंदो आहियां गौर करियो। अल्लाह जा बेशुमार नाला आहिनि, क़ुरान में मौजूद आहिनि, अहादीस में अहिड़ा नाला आहिनि जेके अल्लाह पंहिंजी मखलूक मां कंहिंखे कोन ॿुधाया आहिनि। अहिड़ा नाला बि उन नालनि ते तव्हां जॾहिं गौर कंदो न, यकीन ॼाणो रब जी मार्फत मिलंदी। रब जी मार्फत मिली वई त रब जी मोहबत दिलि में दाख़िल थी वेंदी। अल्लाह जे नालनि ते गौर कंदा करियो, केतिरा उन जा नाला आहिनि। उनजो हिकिड़ो नालो आहे अल गफूर, ॿियो आहे अल गफ़ार। ॿई अल्लाह जा नाला आहिनि। ॿिन्ही जो रूट वर्ड मादो हिकु आहे। रूट वर्ड या मादो माना बुनियादी जेके अखर आहिनि टे आहिनि, गैन फा रा गफ़र, जंहिंजी माना छा आहे, अरबी में चइबो आहे कंहिं शइ खे ढकण या लिकाइण। उन मज़ा नालो निकितो आहे अल गफ़ार, उन मज़ा नालो निकितो आहे अल गफ़ूर। पर फ़र्क़ु आहे, अल गफ़ूर जी माना आहे त बाने जा गुनाह माफ़ बि करे थो ऐं ढके बि थो, चाहे केतिरा बि वॾा गुनाह हुजनि, केतिरा बि वॾा गुनाह हुजनि, भले शिरक छो न हुजे, पर तौबा करे इस्तिग़फ़ार करे रब माफ़ बि करे थो, ढके बि थो। ऐं अल गफ़ार जी माना आहे माफ़ बि करे थो, ढके बि थो, चाहे गुनाह तादाद में केतिरा बि हुजनि। अल गफ़ूर माना केतिरा बि वॾा हुजनि माफ़ करण वारो,
अल गफ़ार जी माना छा, तादाद में केतिरा बि हुजनि रब माफ़ बि करे थो, ढके बि थो। ऐं सिर्फ़ माफ़ नथो करे, सिर्फ़ ढके कोन थो, पर मोहब्बत बि करे थो। दुनिया में तव्हां कंहिंखे ईज़ायो, कंहिंजो माण्हू क़त्ल करियो, थी सघे थो तव्हांखे माफ़ी ॾेई छॾी मिंथ मेड़ खां पोइ, वास्तनि वसीलनि जे करे, सिफ़ारिशुनि जे करे, पर तव्हां सां मोहब्बत कोन कंदा, तव्हां सां मोहब्बत कोन कंदा। बाज़ दफ़ा ईअं बि चवंदा त तुंहिंजी ग़लती त माफ़ करियां थो, पर ॿीहर मूंखे मुंहुं न ॾेखारजां, मुंहिंजे साम्हूं न अचिजां। अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु जे खे शहीद करण वारे वहशी बिन हरब खे चयो न, माफ़ी मिले थी पर वरी मुंहिंजे साम्हूं न अचिजां, माफ़ी ॾियां थो पर वरी पंहिंजो चहिरो मूंखे न ॾेखारजां। ही इंसान आहे, पर रब जी अज़मत ॾिसो, गुनाह माफ़ बि करे थो, ढके बि थो, पर वरी मोहब्बत बि करे थो। अल्लाह अकबर, मोहब्बत बि करे थो। ऐं मोहब्बत कीअं थो करे? अल्लाह अकबर, इंसान हैरान रहिजो वञे, इंसान अचरज में पइजो वञे त बाने जा गुनाह कहिड़े तरीक़े सां माफ़ करे थो। ॾिसो, हिकिड़ो माण्हू सिर्फ़ उञायल कुत्ते खे पाणी पियारे थो, माण्हू जे बारे में बचे थो, औरत जे बारे में बचे थो। हदीस जे अंदरि उञायल कुत्ते खे रब्बुल आलमीन जन्नत अता करे छॾी। हिकिड़ो माण्हू रस्ते तां कंडर जी टारी हटाए थो, अल्लाह राज़ी थी वियो, जन्नत अता करे छॾियईं। कीअं मोहब्बत करे थो, कीअं राज़ी थिए थो। बाज़ औक़ात नंढड़ा नंढड़ा अमल जेके आहिनि, अल्लाह उन्हनि जे करे राज़ी थी वञे थो, जिन खे असां मामूली सम्झूं था। हत्ता कि हदीस जे अंदरि आहे, बुखारी शरीफ़, पाण सुगरा फरमाईंदा, इन अब्दन अज़नब ज़ंबन, जॾहिं माण्हू गुनाह कंदो आहे, फ़क़ाल रब्बे, चवंदो ऐं मुंहिंजा परवरदिगार, अज़नबतु ज़ंबन, मुंहिंजा रब मूं हिकिड़ो गुनाह करे छॾियो, फ़ग़फ़िरली, हाणे मूंखे माफ़ कर। क़ाल अल्लाह ताला, अल्लाह ताला फरमाए थो, अलिम अब्दी अन्न लहू रब्बन यग़फ़िरु ज़ंब व याख़ुज़ु बिज़ंबि ग़फ़रतु लिअब्दी। सही बुखारी सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि, केॾा प्यारा। जॾहिं माण्हू चए थो, ऐं मुंहिंजा रब, मूंखां हिकिड़ो गुनाह थी वियो, हाणे ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजो गुनाह माफ़ फरमा। अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजे बाने खे बि इल्मु आहे, मुंहिंजो बानू बि ॼाणे थो त संदसि हिकु रब आहे जेको गुनाह माफ़ करे थो, गुनाहनि ते पकड़ बि करे थो, गुनाह माफ़ बि करे थो, गुनाहनि ते पकड़ बि करे थो, पर ग़फ़रतु लिअब्दी, मूं पंहिंजे बाने खे माफ़ करे छॾियो। पकड़ बि करे थो, माफ़ी बि ॾे थो। पर हदीस आहे न, अल्लाह ताला जी जेका रहमत आहे उन जे गुस्से ते ग़ालिब आहे। रब जी रहमत कावड़ ते ग़ालिब आहे। वही सोचियो, जेकॾहिं रब जी कावड़ रहमत ते ग़ालिब थी वञे हा, असां मां केरु बचे हा? सभु गुनाहगार आहियूं, सभु पकड़ में अची वञूं हा, पर हुन जी रहमत गुस्से ते ग़ालिब आहे। तंहिंजे करे बानू ग़लतियूं बि करे थो, गुनाह बि करे थो, उनखे बख़्शींदो वञे। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो, अल्लाह ताला पंहिंजे बाने ते एतिरो महिरबान आहे, बानू त ख़ताऊं कंदो वञे, गुनाह कंदो वञे, पर अल्लाह खे उन सां एॾी मोहबत आहे पंहिंजे बाने सां, वरी बि उनखे सॾे थो त मुंहिंजा बाना, मुंहिंजे आॾो तौबा कर। रब खे कहिड़ी ज़रूरत आहे? हू त अलगनी आहे न। कॾहिं सोचियो, अॼु जहिड़ो तेड़ो वॾेरो बि तव्हांखे कोन सॾींदो, पुछंदो ई तव्हांखे कोन। ग़लती तव्हां करे वेठो, तंहिंखां पोइ तव्हांखे सॾींदो त अच मुंहिंजे दर ते माफ़ी घुर, पुछंदो ई कोन, बल्कि सज़ा ॾियण जी कोशिशि कंदो, माराइण जी कोशिशि कंदो, जेल में हणण जी कोशिशि कंदो। लेकिन असांजो परवरदिगार छो न माण्हुनि सां मोहबत करे? फरमाए थो, तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मोमिनून, ऐ मोमिनो तव्हां सभु गॾिजी मुंहिंजे आॾो तौबा करियो, तव्हां सभु गॾिजी अल्लाह जे आॾो तौबा करियो। अल्लाह ताला पंहिंजे पाननि खे सॾे चवे पियो,
ऐं केतिरो महिरबान आहे, तव्हां अंदाज़ो नथा करे सघो। आदम अलैहिस्सलाम खां लग़्ज़िश थी, ख़ता थी, अल्लाह ताला हुकुम ॾिनो हो त तव्हां ॿई, तूं ऐं तुंहिंजी घरवारी हवा, हिन वण जे वेझो न वञिजो। रब मने फरमाई, अल्लाह जे तरफ़ां आज़माइश हुई, शैतान बरगलायो, आदम अलैहिस्सलाम उन वण जे क़रीब वियो हुयो। अल्लाह ताला नाराज़ थी वियो, छो रब्बुल आलमीन जे हुकुम जी नाफ़रमानी थी वई। अल्लाह ताला नाराज़ थियो, पर वरी बि रब ॾिसो कहिड़ो अज़ीम आहे, पंहिंजे बाने ते महिरबान थिए थो त वरी अल्फाज़ पाण सेखारे थो। दुनिया में का हिकिड़ी कोर्ट आहे, तव्हां खां का ग़लती थी वञे ऐं जज साहब तव्हांखे चवे त बाबा ही जुमला तूं चओ, तोखे छॾे ॾियूं, आहे का कोर्ट? पर असांजो परवरदिगार आहे। आदम अलैहिस्सलाम खां लग़्ज़िश थी आहे, फरमाई फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि। पोइ आदम पंहिंजे रब खां कुझु कलिमात सिखी वरिता, पोइ अल्लाह उन्हनि कलिमात जे करे मथस महिरबान थियो, उनजी तौबा क़बूल कयई। रब्बना ज़लमना अनफुसना, दुआ आहे न क़ुरान जे अंदर, इहा दुआ बि अल्लाह सेखारी, रब कलिमात बि सेखारिया। ऐं जॾहिं आदम अलैहिस्सलाम वो कलिमात चया, अल्लाह ताला वा लग़्ज़िश बि माफ़ करे छॾी। उन रब सां केरु मोहबत न कंदो जेको एॾो महिरबान आहे। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अल्लाह जी मोहबत पंहिंजे बाननि सां ॾिसो। क़ुरान जे अंदरि, हदीसनि जे अंदरि जेके अल्लाह जा नाला अचनि था, उनमें अक्सर नालनि जे अंदरि तव्हांखे रहमत जो मिलंदो ज़िक्र, मग़फ़िरत जो ज़िक्र मिलंदो, सखावत जो ज़िक्र मिलंदो। अहिड़ा कुझु नाला आहिनि जिन में अल्लाह ताला जी पकड़ जो ज़िक्र आहे। जीअं आहे अल क़हार आहे, अल जब्बार आहे, अल अज़ीज़ आहे, अहिड़ा नाला आहिनि, लेकिन चंद आहिनि। अक्सर नाला उहे आहिनि जिन में रहमत जो ज़िक्र आहे, मग़फ़िरत जो ज़िक्र आहे, सखावत जो ज़िक्र आहे, हिफ़ाज़त जो ज़िक्र आहे। अक्सर तव्हांखे नाला उहे मिलंदा। लेकिन तव्हां ॾिसो रब्बुल आलमीन केॾो असां ते महिरबान आहे। असीं हुनजा हक़ीर न आहियूं, गुनाह करियूं था, चाहे त असांजी पकड़ करे छॾे, जहन्नम रसीद करे छॾे, हुनखे हक़ आहे। पर जॾहिं बानू सची तौबा करे थो, अल्लाह केतिरो ख़ुशि थिए थो। वही गौर करियो, इन में अल्लाह जो कहिड़ो फ़ाइदो आहे। हू त अल गनी आहे, हू त सभिनी खां बेपरवाह आहे न। रब जो कहिड़ो फ़ाइदो आहे? पर रब ख़ुशि थिए थो, छो असीं अल्लाह जा बाना आहियूं। जॾहिं रब जे आॾो रुजू करियूं था, असांजो रब असां खां राज़ी थिए थो। उनजो मिसाल अल्लाह जे रसूल ॾिनो। पाण सुगरा फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू उठ ते सुवार आहे, सही बुखारी जी हदीस, मुस्लिम जी हदीस। उन ते खाधो बि आहे, पाणी बि आहे। वञे पियो बयाबान मंझां, ऋण मंझां, थकिजी पियो, उठ तां लथो, ज़मीन ते लेटे थो। अल्लाह जी कुदरत अख लॻी वई, निंड अची वई। निंड केॾी महिल बची सघे थी? निंड अची वई जॾहिं अख खुले, ॾिसे त उठ मौजूदु न आहे। तलाश करे थो, पर उठ हुनखे न मिलियो। मायूस थी वियो, यकीन थी वियसि त हाणे हितां कोन बचंदुसि। पाणी बि उठ ते आहे, खाधो बि उठ ते आहे, बयाबान में आहियां। सही सिधी ॻाल्हि आहे, 100 सैकड़ो मौत, बचण जो को आसरो कोन्हे। मायूस थी वरी ज़मीन ते लेटियो, अख लॻी वई। ॿिए दफ़े जॾहिं अख खुली, अल्लाहु अकबर, ॾिसे त उठ साम्हूं मौजूदु आहे, पाणी बि मौजूदु आहे, खाधो बि मौजूदु आहे। पाण सगोरनि मिसाल ॾेई सम्झायो त हिन बाने खे केतिरी ख़ुशी थी हूंदी जॾहिं मौत खां बचण उनजे साम्हूं अची वियो उठ। माना ज़िंदगी जी नवीद मिली वई, पैगाम मिली वियो, मौत खां बची वियो। साम्हूं उठ आहे, माना मौत खां बची वियो, ज़िंदगी मिली वई। उनखे केतिरी ख़ुशी थींदी। अल्लाह खे इन खां ज़्यादा ख़ुशी थींदी आहे जॾहिं बानू रब जे आॾो तौबा कंदो। वही सोचो, इन खां बि ज़्यादा रब खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बानू अल्लाह जे आॾो तौबा कंदो आहे।
मूंखे ॿुधायो रब खे कहिड़ी मजबूरी आहे? छा नऊज़ बिल्लाह मोहताज आहे असांजी ख़ुशी जो? हू त अल गनी आहे, पर उनजे बावजूद उनजी मोहबत ॾिसो असां सां केतिरी आहे। बल्कि सिर्फ़ एतिरी ॻाल्हि न, एॾो महिरबान आहे, ज़बान मां कुफ्रिया अल्फाज़ निकिरी वञनि कुफर जा, बशर्ते के नियत न हुजे पकड़ कोन थो करे। नियत न हुजे, इत्तफ़ाक़न निकिता, गैर इरादी तौर ते निकिरी विया, तव्हांजी नियत न आहे, अल्लाह पकड़ कोन थो करे। इन ई साॻिए बहाने इहो साॻियो माण्हू उठ जॾहिं हुन ॾिठो तॾहिं तमामु घणी ख़ुशी थियसि। अख़्ता मिन शिद्दतिल फ़रह, पाण सुगरा फरमाइनि था तमामु घणी ख़ुशी जे करे ख़ता करे वेठो, ग़लती करे वेठो। ऐं ग़लती कहिड़ी? चवणु लॻो अल्लाहुम्म अंत अब्दी व अना रब्बुक, ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं, आऊं तुंहिंजो रब आहियां। जुमिलो ॾिसो, तूं मुंहिंजो बानू आहीं, आऊं तुंहिंजो रब आहियां। इहो जुमिलो जेकॾहिं को माण्हू इरादे सां चवे काफ़िर थी वेंदो, इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो। जेकॾहिं अल्लाह खे पंहिंजो बानू चवे ऐं पाण खे अल्लाह जो रब चवे, इस्लाम में रहंदो कोन रहंदो, काफ़िर थी वेंदो। पर अल्लाह कुर्बान वञे पंहिंजे रब तां माण्हू उन सां मोहबत छो न करे? पकड़ कोन थो करे, छो तो दिलनि जा हाल ॼाणे थो, ॿियो को बि नथो ॼाणे। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, दिलनि जा हाल जेकॾहिं ॼाणण वारो आहे असांजो परवरदिगार आहे, ॿियो को बि कोन्हे। अल्लाह ॼाणी वरितो त मुंहिंजे बाने जी नियत छा हुई, त ऐ अल्लाह आऊं तुंहिंजो बानू आहियां, तूं मुंहिंजो रब आहीं। चवणु ईअं पे चयाई, पर ज़बान मां ख़ुशी जे करे ग़लती विचां ग़लत अल्फाज़ निकिरी विया, कुफ्रिया अल्फाज़ निकिरी विया, अल्लाह ताला उनजी पकड़ नथो करे। वही सोचियो अहिड़े माना त रब सां केरु मोहबत न कयो। बल्कि सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण सुगरा फरमाइनि था क़यामत ते ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे हिकिड़े बाने खे पंहिंजे क़रीब कंदो ऐं माण्हुनि खां लिकाए छॾींदो। आहे मोमिन बानू, दुनिया में उन गुनाह कया हूंदा, यकीनन मोमिन खां गुनाह थियो वञनि, अल्लाह उन मोमिन बाने खे पंहिंजे क़रीब कंदो ऐं माण्हुनि खां लिकाए छॾींदो। पोइ हुन खां पुछंदो त तो अमिल त कदा व कदा, तो फलाणो अमल कयो, फलाणो गुनाह कयो, फलाणो गुनाह तूं सुञाणी थो, फलाणो गुनाह तूं सुञाणी थो, फलाणो गुनाह तूं सुञाणी थो, 3 दफ़ा हदीस में अचे थो। अल्लाह हुन खां पुछंदो, ही जेको सुमना इक़रार कंदो त मुंहिंजा रब इहे सभु जेके से माना मूं गुनाह कया आहिनि, पर सोचींदो, हदीस जा लफ़्ज़ आहिनि, उहो माण्हू सोचींदो त हाणे हलाक थी वियसि, हाणे तबाह थी वियसि। रब मूंखां इक़रार करायो, ऐं इक़रार करे चुको आहियां। अल्लाह मूंखां इक़रार करायो गुनाहनि जो, ऐं इक़रार करे चुको आहियां, हाणे उहो तबाह थी वियसि। पर न, अॻियां असांजो रब अर रहमान अर रहीम अल गफूर अल गफ़ार। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह ताला उन बाने खे पंहिंजे क़रीब कंदो, ॿियनि माण्हुनि खां लिकाए छॾींदो, पोइ चवंदो फ़इन्नी क़द सतरतुहा अलैक फ़ि दुनिया व इन्नी अग़फ़िरुहा लकल यौम, ऐं मुंहिंजा बाना मूं दुनिया जे अंदरि तुंहिंजा गुनाह लिकाए छॾिया। अहिड़ा गुनाह हुआ जेके माण्हुनि खे मालूम कोन थिया, मूं परदो विझी छॾियो, मूं परदो विझी छॾियो, माण्हुनि खे मालूम न हुआ, ऐं अॼु बि आऊं तुंहिंजा गुनाह लिकायां थो। अल्लाहु अकबर। वही सोचियो पाण जेके बि हिते वेठा आहियूं उन में को हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको चवे था मासूम आहियां, गुनाहनि खां पाक आहियां? आहे को माण्हू? हिकिड़ो बि माण्हू कोन्हे, सभु गुनाहगार आहियूं। मासूम केरु हूंदा आहिनि? अल्लाह जा प्यारा पैगंबर, बाक़ी को मासूम न आहे, न को इमाम, न को उम्मती, को बि न। सभिनी खां ख़ताऊं थियनि थियूं, गुनाह बि थियनि था, पर अल्लाह ताला ॾिसो केॾो रब असांजो महिरबान आहे। उन जे बावजूद जो असां ख़ताऊं करियूं था, गुनाह करियूं था, अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ बि करे थो, ढके बि थो। फरमाई मन सतर,
जे माण्हू दुनिया जे अंदरि के बाने ते पर्दो रखियो सतरहुल्लाह यौमल क़ियामत, अल्लाह क़यामत ॾींहुं उनजे गुनाहनि ते पर्दो विझी छॾियो। तव्हां के मुसलमान भाउ जा गुनाह ढकियो, रब तव्हां जा गुनाह ढके छॾींदो। इहो यादि रखी छॾियो। जहिड़ो तव्हां अमल कंदो बदिलो बि साॻियो मिलंदो। सिंधी में चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। तव्हां जेकॾहिं सोचियो था त यार हुन जेको गुनाह कयो बुछड़ो करियांसि, ज़लील करियांसि, फेसबुक ते रखांसि, बुछड़ो थिए, ऐं उन खां पोइ छा तूं बची वेंदे? कॾहिं कोन बचंदे। छो जहिड़ो तूं अमल कंदे बदिलो बि उहो ई मिलंदई हिन दुनिया जे अंदरि बि। अल्लाह त ॾिसे पियो न त मुंहिंजे हिन बाने जी सोच आहे आऊं पंहिंजे भाउ खे ज़लील करियां, पोइ छा थींदो? फ़रिश्तो तूं बि कोन्हे, तूं बि ख़ताकार ऐं गुनाहगार आहीं। अल्लाह तुंहिंजा गुनाह माण्हू जे साम्हूं ज़ाहिर कंदो। हिकु हदीस जा लफ़्ज़ आहिनि, घर में लिकी वेंदो अल्लाह उते बि हुनखे बुछड़ो कंदो। यादि रखी छॾियो। पर हिते जेकॾहिं के भाउ जा असां गुनाह लिकाए छॾिया, अल्लाह क़यामत ॾींहुं बि असांजा गुनाह ढके छॾींदो, दुनिया में बि ढके छॾींदो। कोई अहिड़े रब सां मोहबत न कजे जेको असांजा गुनाह बि ढके थो, बल्कि ॿुधाईंदो हलां एतिरो असांजो रब महिरबान आहे। काफ़िर अल्लाह जो दुश्मन आहे, मुशरिक अल्लाह जो दुश्मन आहे, पर अल्लाह ताला उन्हनि ते बि महिरबान थियो वञे। जेकॾहिं रब जी महिरबानी न हुजे हा त दुनिया में को काफ़िर हली सघे हा, दुनिया में को मुशरिक हली सघे हा, दुनिया में को रब जो नाफ़रमान हली सघे हा? जेकॾहिं रब जी रहमत न हुजे हा। ॾिसो क़ुरान में फरमायाई सूरह अनफाल जे अंदरि आयत नंबर 38 पंहिंजे पैगम्बर खे हुकुम ॾिना आहिनि, कुल लिल्लज़ीन कफ़रू, ऐं पैगम्बर तूं काफ़िरनि खे चओ, तूं उन्हनि काफ़िरनि खे चओ, इन यंतहू, जेकॾहिं कुफर खां बाद अची वञनि, शिरक खां बाद अची वञनि, गुनाहनि खां बाद अची वञनि, रुकजी वञनि, युग़फर लहुम, उन्हनि खे माफ़ कयो वेंदो। मा क़द सलफ़, जेकी कुझु अॻु में करे चुका सभु माफ़ कयो वेंदो, जेकॾहिं इन कुफर खां शिरक खां गुनाहनि खां बाद अची वञे। कंहिंखे चयो पियो वञे? काफ़िरनि खे। पैगम्बर तूं काफ़िरनि खे चओ। ऐं काफ़िर कहिड़ो आहे? जिन अल्लाह जे नबी खे इज़ायो हो, जिन मके मज़ा कढियो हो, जिन प्यारे पैगम्बर खे तकलीफ़ूं ॾिनियूं, पत्थर हयां, जिन प्यारे पैगम्बर जो सोशल बाइकाट कयो। पर असांजो रब केॾो महिरबान आहे, उन पैगम्बर जे ज़बान खां चवराए थो, तूं उन्हनि खे चओ त जेकॾहिं कुफर खां शिरक खां गुनाहनि खां बाद अची वञनि त जेकी कुझु अॻु में करे चुका आहिनि इन्हनि खे माफ़ कयो वेंदो। पोइ हदीस सही मुस्लिम जी, कुझु मुशरिक हली आया अल्लाह जे रसूल वटि, या रसूल अल्लाह, असां कुफर में शिरक में वॾा क़त्ल कया, तमामु घणा ज़िना कया, पर असांखे तव्हांजो दीन पसंदि आहे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि असांखे ॿुधायो, जेके गुनाह करे चुका आहियूं छा हुन जो को कफ़ारो थी सघे थो? मुस्लमान थियण लाइ बि तयार आहियूं, दीन पसंदि आहे तव्हांजो, पर असां क़त्ल बि घणा कया, ज़िना बि घणा कया, छा को कफ़ारो आहे असांजे लाइ? क़ुरान करीम जी आयत नाज़िल थी, कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। अल्लाहु अकबर। पैगम्बर तूं मुंहिंजे बाननि खे चओ, सभु बाना आहिनि न, काफ़िर अल्लाह जा त बाना आहिनि न, रब उन्हनि खे ख़लक़ियो आहे। मुंहिंजे बाननि खे चओ जिन पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म कयो आहे, तव्हां अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो, बेशक अल्लाह सभ जा सभु गुनाह माफ़ करण ते क़ादिर आहे। अल्लाह अकबर। काफ़िरनि खे चयो पियो वञे, मुशरिकनि खे चयो पियो वञे। वेही सोचियो केतिरो असांजो रब महिरबान आहे, केतिरे क़दुरु हू पंहिंजे बाननि सां मोहबत वारो रवैयो रखे थो। हत्ता के हिकु जॻह ते हिकिड़ी वॾी बिशारत ॾिनाई, सूरह अल फुरक़ान क़ुरान करीम जी 25 नंबर सूरत आहे, उन जी 70 नंबर आयत आऊं पढ़ां थो। इन जो इहो मक़सदु कोन्हे त असीं गुनाहनि में जुरतमंद थी वञूं, दिलि खोले गुनाह करियूं, मोमिन कॾहिं बि इहो कोन सोचींदो आहे। पर इहा बिशारत जेका रब ॾिनी आहे इन ते बि गौर करियो। इहा बिशारत रब तॾहिं ॾिए थो जॾहिं बानू सची तौबा करे, तौबतन नसूहा,
तो मुझा रब मुखां ग़लतियूं थी चुकियूं, हाणे कोन कंदुसि। पर जेकॾहिं नीयत में रोलो आहे, अञा बि सोचा त मौक़ो मिलियो त घटि न कंदुसि, बिशारत तोखे कोन मिलंदी। छो त रब ॼाणे पियो, रब खे ख़बर आहे त मुंहिंजे बाने जी दिलि में कहिड़ी सोच आहे, अञा बि इरादा करियो वेठो आहे गुनाहनि जा, उन लाइ बिशारत कोन्हे। पर जेकॾहिं सची तौबा करे थो, मुंहिंजा रब हाणे गुनाह न कंदुसि, त बिशारत ॿुधायां, अल्लाह ताला फरमाए थो इल्ला मन ताब, मगर जे माण्हू तौबा कई, व आमन, ऐं सही माना जे अंदरि ईमान आंदाई, व अमिल अमलन सालिहा, ऐं उन खां पोइ नेक अमल बि कयाई, फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा। पोइ अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि जा गुनाह बि नेकी में तब्दील करे छॾे। वही सोचो, गुनाह बि नेकी में तब्दील। जॾहिं सची तौबा करे थो, जेके गुनाह उन कया, ही क़ुरान जी आयत आहे, अल्लाह उन्हनि गुनाहनि खे बि नेकी में तब्दील करे थो। केॾो असांजो रब महिरबान आहे। ऐं हदीस जे अंदरि बि उन जे बारे में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिकिड़ो माण्हू जेको सभ खां आख़िर में जहन्नम मां निकिरंदो, सही मुस्लिम जी हदीस आहे, सभ खां आख़िर में जहन्नम मां निकिरंदो। के माण्हू अहिड़ा हूंदा जहन्नम में वेंदा पर मुवहिद हूंदा। जी तव्हांखे मालूम आहे, बार बार ॿुधाईंदा आहियूं त तौहीदी इंसान हमेशह जहन्नम में कोन रहंदो। गुनाह ज़्यादा थी विया, जहन्नम में वियो हलियो, पर जॾहिं गुनाहनि जी सदा पूरी थी वेंदी, उनजो आख़िरी ठिकाणो जन्नत आहे। हमेशह जहन्नम में कॾहिं कोन रहंदा। बाक़ी मुशरिक ऐं काफ़िर हमेशह जहन्नम जे अंदरि रहंदा। ही गुनाहगार तो हो पर मुशरिक कोन हो, हिन खे आख़िर में कढियो वेंदो जहन्नम जा। ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि, सभ खां आख़िर में जन्नत में दाख़िल थियण वारो बि इहो हूंदो। सभ खां आख़िर में निकितो जहन्नम जा, सभ खां आख़िर में दाख़िल थियो जन्नत जे अंदरि। जॾहिं जन्नत जे अंदरि पहुचंदो त उनखे चयो वेंदो, अल्लाह ताला हुकुम ॾींदो मलाइकनि खे, एरज़ू अलैहि सिगार ज़ुनूबिही वरफ़ऊ अनो किबारहा, मुंहिंजे बाने जा वॾा गुनाह हिकिड़े पासे करियो। वॾा गुनाह जेके न कया तिन खे हिकिड़े पासे फ़िलहाल करियो, नंढा गुनाह पेश करियो, नंढा गुनाह जा पेश करियो, इन मथे वॾा गुनाह हिकिड़े पासे करियो। ऐं उन खां पोइ चयो वेंदो अमिल त कज़ा व कज़ा, मुंहिंजा बाना तो ही गुनाह कयो, ही गुनाह कयो, अमिल त कज़ा व कज़ा, तो ही गुनाह कयो, तो ही गुनाह कयो। फयकूल नान, मुंहिंजा रब इहे सभु गुनाह मूं कया, जेके मूंखे ॿुधाया पिया वञनि मूं सभु इहे कया आहिनि। पोइ ला यस्ततियो ऐं युनकिर, उन में एतिरी ताक़त न हूंदी जो इनकार करे सघे। इनकार उते केरु करे वेंदो छा? पाकिस्तान जी कोर्ट जे अंदरि हींअर तव्हां इनकार करे सघो था, कूड़ खे सच करे सघो था, सच खे कूड़ करे सघो था, पर हुन अदालत जे अंदरि केरु कूड़ ॻाल्हाए कोन सघंदो, कोई इनकार करे कोन सघंदो। तव्हां जूं चमड़ियूं शायदि ॾींदियूं, हथ शायदि ॾींदा, पेर शायदि ॾींदा, उहे ॻाल्हाईंदा, केरु इनकार करे सघंदो? हदीस लफ़्ज़न इनकार न करे सघंदो। वहुव मुशफ़िकुन मिन किबार ज़ुनूबिही अन तुरस अलैहि, पर हिनखे डपु हूंदो त किथे वॾा गुनाह मुंहिंजा पेश न कया वञनि। नंढा गुनाह त पेश थिया, मूंखां एतिराफ़ बि करायो वियो, तो कया या कोन कया, मूं मञा बि सही। हिनखे डपु हूंदो त किथे मुंहिंजा वॾा गुनाह बि पेश न कया वञनि। अल्लाह जे पर हाणे जेका बिशारत मिले थी सा ॿुधण जहिड़ी आहे। हदीस सही बुखारी सही मुस्लिम जी मामूली किताब जी न आहे। चयो वेंदो फ़इन्न लक मकान कुल्ल सय्यतिन हसनतन, मुंहिंजा बाना हाणे जेके तो गुनाह दुनिया में कया, हर गुनाह जे बदिले तोखे आऊं नेकी ॾियां थो, हर गुनाह जे बदिले तोखे नेकी मिले थी। फ़यकूल, हाणे हमरा जुरतमंद थी वियो। पहिरीं डप पियो थियसि त वॾा गुनाह किथे पेश न थियनि, नंढा गुनाह त पेश थी विया, किथे वॾा गुनाह बि पेश न थियनि, ख़ौफ़ हुअसि। पर हाणे जॾहिं बिशारत मिली त हर गुनाह जे बदिले तुंहिंजे लाइ नेकी आहे, तॾहिं चवंदो फ़यकूल रब्बे क़द अमिलतु अशिया ला अराहा हाहुना, पाण चवंदो मुंहिंजा रब अञा ॿिया गुनाह बि मूं कया आहिनि पर ॾिसां कोन थो।
मन जो आसरो कहिड़ो हूंदो त अञा मूंखे सवाब मिली वञे। ॿिया गुनाह बि ईंदा नेकी में तब्दील थी वेंदा, ॿिया गुनाह बि जेकॾहिं आया पेश थिया त नेकी में तब्दील थी वेंदा न। तंहिंजे करे छा चवणु लॻो, मुंहिंजा रब अञा ॿिया बि गुनाह कया हुआ पर मूंखे हिते ॾिसण में कोन था अचनि। जॾहिं इहो जुमिलो चवंदो फलकद रहे तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस रावी साहबी चवे थो मूं अल्लाह जे नबी खे ॾिठो ज़हक हत्ता बदत नवाजिदहु, पाण एतिरा खिलिया जो संदन ॾाढ़ूं मुबारक नज़र आयूं, खिली पिया। त पहिरीं ॾिनूं पे त मूंखे सज़ा मिलंदी, गुनाह पेश थिया आहिनि, पर जॾहिं ख़बर पई त हर गुनाह जे बदिले नेकी मिले पई तॾहिं चवणु लॻो त मुंहिंजा रब अञा गुनाह मूं ॿिया बि कया हुआ, उहे किथे आहिनि? जुरतमंद थी वियो, छाजे लाइ त अञा मूंखे नेकी ज्यादा मिले, सवाब ज्यादा मिले। पाण सोगो राह जॾहिं इहा हदीस ॿुधाइनि था, बयान थी ॻाल्हि ॿुधाइनि था, साहबा चवंदा खिली पिया, एतिरा खिलिया जो संदन ॾाढूं मुबारक नज़र आयूं। अल्लाह अकबर, उन रब सां असीं मोहबत न करियूं जेको एतिरो महिरबान गुनाह जे बदिले नेकियूं पियो ॾे। ऐं ॿी ॻाल्हि, सिर्फ़ नेकियूं ॾे कोन थो, पर अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, वधाए ॾे थो। क़ुरान में फरमायाई सूरह अनाम जी 160 नंबर आयत, मन जा बिल हसनत, जेको अल्लाह वटि हिकिड़ी नेकी खणी आयो फलहू अशरु अमसालिहा, रब उन खे 10 नेकियूं ॾींदो हिकिड़ी नेकी जे बदिले। रब जो हिसाब ॾिसो, नेकी जी अहमियत बि ॾिसो, नेकिन खे मामूली न सम्झो। हिकिड़ी नेकी खणी आयो, अल्लाह ताला फरमाए थो रब उन खे 10 नेकियूं ॾींदो। वमन जा बिसय्यते, पर जेकॾहिं हिकिड़ो गुनाह खणी आयो, हिकिड़ी बुराई खणी आयो, फला युजज़ा इल्ला मिसलहा, उनखे बदिलो हिकिड़े गुनाह जो ॾिनो वेंदो। गुनाह खणी आयो त हर गुनाह जे बदिले हिकिड़ो गुनाह, नेकी खणी आयो त हर नेकी जे बदिले 10 नेकियूं। ऐं हदीस में अचे थो त अल्लाह ताला बाने खे जेकॾहिं नेकी जो कमु करे थो त घटि में घटि 10 जो सवाब ॾे थो, ऐं राज़ी थी वञे, नेकी में इख़लास हुजे, 700 दफ़ा बि ॾे थो हिकिड़ी नेकी जो सवाब, पर उनखां मथे बि ॾे थो। हदीसूं ॿुधियूं कोन्हे, रोज़ेदार जे लाइ त रब सवाब ई बयानु कोन कयो, रोज़ेदार जे लाइ अल्लाह सवाब बयान ई कोन कयो आहे, माना बेअंदाज़ सवाब ॾींदो। ऐं क़ुरान में किथे किथे फरमायो अथसि बग़ैर हिसाब ऐं बिना ॻाणे टे ॾींदुसि। 700 बि ॻाणे टो आहे न भाई, 700 बि ॻाणे टो आहे न, शुमार आहे, पर अल्लाह बिना शुमार जे बि ॾींदो। राज़ी थी वञे बाने खां त बिना शुमार जे बि ॾींदो, बिना हिसाब जे बि ॾींदो। पर गुनाह सिर्फ़ हिकिड़ो। ऐं ॿी हदीस आहे जेका सही मुस्लिम ऐं सही बुखारी जी, केॾी असांखे आथत ॾियण वारी आहे, ॾठ ॾियण वारी आहे। पाण सुगुरा फरमाइनि था, जॾहिं को बि इंसान मोमिन नेकी जो रुगो इरादो करे थो, अल्लाह हिकिड़ी नेकी अता करे थो। अञा नेकी उन कई कोन्हे, तव्हां रुगो इरादो पको कयो आहे त मूंखे माना वालिद सां नेकी करणी आहे, कि मुस्लमान भाउ सां तावन करणो आहे, अल्लाह जे घर में तावन करणो आहे, कि यतीम ॿार सां तावन करणो आहे, कि बेवा औरत सां तावन करणो आहे, मूंखे किथे नलको लॻाए ॾियणो आहे। तव्हां सिर्फ़ नियत कई आहे, पर पकी नियत आहे, इरादो पको आहे। अल्लाह तव्हांखे माना हिकु नेकी जेका आहे उहा लिखी वञे थी, ऐं नेकी जेका करे थो त उनजो सवाब 10 खां वठी 700 दफ़ा। जेकॾहिं नेकी जो इरादो करे थो, हिकु नेकी लिखी वञे थी, नेकी करे थो त 10 खां वठी 700 दफ़ा। ऐं वरी पाण सुगरा फरमाईंदा, बुराई जो इरादो करे थो, बुराई कोन थी लिखी वञे। ॾिसो अल्लाह जी महिरबानी, नेकी जो तव्हां इरादो कयो आहे, हिकु नेकी लिखी वई आहे। बुराई जो तव्हां इरादो कयो आहे, बुराई लिखी कोन थी वञे। जेसि ताईं बुराई करे ऐं जॾहिं कंदो तॾहिं हिकु बुराई लिखी वेंदी। सही बुखारी, सही मुस्लिम। बुराई जो इरादो करे थो, बुराई लिखी कोन थी वञे। बुराई करे थो, हिकु बुराई लिखी वञे थी। नेकी जो इरादो करे थो, हिकु नेकी लिखी वञे थी। नेकी करे थो त घटि में घटि 9 ऐं रब राज़ी थी वञे त 700 दफ़ा बि हू जेको सवाब ॾियण ते क़ादिर आहे। ऐं अल्लाह जो हिकिड़ो नालो अल हलीम आहे। तव्हां
पंहिंजे मुआशिरे में अहिड़ा दोस्त ॾिठा हूंदा, कंहिंजो नालो अब्दुल हलीम हूंदो। अल हलीम जी माना छा आहे? अल हलीम जी लफ़्ज़ी माना आहे बुर्दबार। अल्लाह ताला बुर्दबार आहे, जंहिंजी माना छा आहे? बानू गुनाह करे, रब जी नाफ़रमानी करे, अल्लाह उनखे यकदम सज़ा कोन थो ॾे, यकदम पकड़ कोन थो करे। छो त मन मुंहिंजो बानू तौबा करे, मन मुंहिंजो बानू गुनाह जो रस्तो छॾे ॾे, नेकी जे रस्ते ते लॻी वञे, अल्लाह उनजी यकदम पकड़ कोन थो करे। क़ुरान में फरमायाई जेकॾहिं यकदम पकड़ करे हा। सूरह फातिर जी आख़िरी आयत 45 नंबर अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं अल्लाह पकड़ करे हा माण्हुनि जी गुनाहनि जे करे, त धरती ते का चुरण फिरण वारी शइ कोन छॾे हा। जेकॾहिं पकड़ करे न असांजी गुनाहनि जे करे, छो त भई जाइज़ो असां पाण वठूं, हर हिकु माण्हू वठे। 24 कलाकनि में असां नेकियूं घणियूं था करियूं, गुनाह घणा था करियूं। हर माण्हू जाइज़ो वठे 24 कलाकनि जो, कॾहिं रजिस्टर त ठाहे, रुगो हिकिड़ो हफ़्तो नोट करे त मूं नेकियूं घणियूं कयूं, मूं गुनाह घणा कया। असां एतिरा गुनाहगार आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं अल्लाह गुनाहनि ते पकड़ करे त धरती ते का बि चुरण फिरण वारी शइ न छॾे, पर हू बुर्दबार आहे, हू मोहलत ॾे थो ऐं हू टाइम ॾे थो, तां त जेको सो मुंहिंजो बानू तौबा करे वठे। ऐं सही मुस्लिम जी हदीस आहे त अल्लाह खां वधीक को सबर करण वारो कोन्हे, को बुर्दबार कोन्हे। माण्हू अल्लाह खे घटि वधि बि ॻाल्हाइनि था, ख़राब ॻाल्हियूं बि कनि था, रब ॿुधे थो, के अल्लाह जा शरीक मुक़ररु कनि था, के अल्लाह जे लाइ औलाद मुक़ररु कनि था, ऐं उन जे बावजूद बि अल्लाह उन्हनि खे रोज़ी बि ॾे थो, आफ़ियत बि ॾे थो, माल ऐं दौलत बि ॾींदो वञे थो। बल्कि तव्हां नोट करियो, काफ़िर खे त मुर्गो ज़्यादा, जेके अल्लाह जा नाफ़रमान आहिनि तिन खे त मुर्गो ज़्यादा ॾे थो, ऐं रब जा मुनकिर पर ॾींदो वञे थो। छो त हू रब्बुल आलमीन आहे, उहा रहमान आहे, उन जे बावजूद बि हू बंदि नथो करे उन्हनि जी रोज़ी। ऐं ॿुधाईंदो हलां, हिकिड़ो अज़ीम वाक़ियो अचे थो सही सनद सां। इहो वाक़ियो पाण सभिनी लाइ वरी सम्झाणी आहे, शायदि कॾहिं तव्हां न ॿुधो हुजे। इन खे इमाम इब्न हज़म अल मुहल्ला बिल आसार जे अंदरि आंदो, चवे थो सही सनद आहे। इमाम बैहक़ी as-सुनन कुबरा जे अंदरि आंदो, ऐं मुहक़िक़ उनखे चयो आहे सही सनद आहे। उन खां अलावा हाफ़िज़ इब्न हजर, हाफ़िज़ इब्न कसीर, इहे सभु चवनि था त इन जी सनद सही आहे। उहो वाक़ियो कीअं आहे? उन वाक़िए में जा बि इहो सबक़ मिले थो त अल्लाह पहिरीं ग़लती ते पकड़ बाने जी नाहे कंदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे, मुस्लमाननि जो ख़लीफ़ो आहे। हिकिड़ो चोर आंदो वियो, चोर आंदो वियो, हुन चोरी कई हुई। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ऑर्डर ॾिनो, इन जो हथु कपियो वञे। हुन छा चयो? अमीरुल मोमिनीन, मूं कॾहिं अॻे चोरी कोन कई आहे, ही पहिरियों दफ़ो मूं चोरी कई आहे, मूंखे माफ़ी ॾिनी वञे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जवाब ॿुधो कि कज़ब्त, कज़ब्त, तो कूड़ ॻाल्हायो आहे, तो कूड़ ॻाल्हायो आहे। मूंखे उमर जे रब जो कसम आहे, मैं अल्लाह ताला जो कसम आहे। कहिड़ो? मा अख़ज़ अल्लाहु अब्दन इंद अव्वल ज़ंबिन, त अल्लाह ताला के बाने जी पकड़ पहिरीं गुनाह ते कोन कंदो। तो अॻे बि चोरियूं कयूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में अचे थो हथु कपिजी वियो, पोइ हुन खां पुछियो वियो कि 21 दफ़ा में चोरी मूं कई हुई। घणा दफ़ा? 21 दफ़ा। असां जॾहिं गुनाह करियूं था न, पहिरियों अल्लाह मौक़ो ॾे थो। जुरतमंद न थियो त अञा माण्हुनि कंहिं कोन ॾिठो आहे, यार अञा बि करे वञा, ॿिए दफ़े, टे दफ़े, ऐं पोइ हिकु दफ़ो अहिड़ो ईंदो तव्हां सभु तमामु कया हूंदा, पर रब तव्हांजी पकड़ कराईंदो। भले तव्हां केतिरा बि तमामु कया हुजनि, ऐं लिक में आहियां, केरु ॾिसण वारो कोन्हे, पर हाणे रब जो माना अज़ाब जो कोड़ो वसंदो। हाणे तुंहिंजी पकड़ थींदी, मौक़ा तोखे मिलिया, तौबा कर, तो तौबा कोन कई, इस्तिग़फ़ार कर, गुनाह जो रस्तो छॾ। अल्लाह अल हलीम आहे, हू बुर्दबार आहे। हुन बार बार मौक़ा ॾिना,
पर तो चयो न, अञा बचां पियो, अञा बि अयाशी करे वठां, अञा मज़ा माणे वठां। पोइ ओचितो हिकु एॾी पकड़ थींदी ऐं सॼी दुनिया जे साम्हूं ख़्वार। ये जेके माण्हू पकड़जनि था न, अल्लाह रहम फरमाए, ये पहिरियों दफ़ो ग़लती करण वारा कोन हूंदा आहिनि, यादि रखी छॾियो। पहिरियों दफ़ो अदा करण वारा कोन हूंदा आहिनि। ख़बर केतिरा दफ़ा बुरायूं हिननि कयूं हूंदियूं, पोइ नेठ अल्लाह पकड़ करे। तंहिंजे करे गुनाहनि में जेकॾहिं ग़र कयो, अॼु ई तौबा करे वठो, सची तौबा, मतां उहो टाइम न अचे जो सॼी दुनिया खे ख़बर पइजी वञे त बुराई कहिड़ी कई। पहिरीं बुराई ते अल्लाह ताला पकड़ कोन कंदो। एतिरो रब असांजो महिरबान आहे, ऐं उन खां पोइ असांजो रब केतिरे क़दुरु, अल्लाहु अकबर, पंहिंजे बाने जो ख़ैर ख़्वाह आहे। इंसान उन रब सां मोहबत छो न करे? अल्लाह जो हिकिड़ो नालो अल जब्बार आहे, जब्बार, अल क़हार, अल कवी, अल अज़ीज़। नाला त ॾिसो, ज़बरदस्त आहे, ग़ालिब आहे। अल्लाह कंहिंजे साम्हूं मग़लूब कोन्हे, को रब जो मुक़ाबिलो नथो करे सघे। पूरी दुनिया गॾिजी पवे, छो त असीं मख़लूक आहियूं, ख़ालिक़ आहे। एॾो रब ताक़तवर आहे, पर उहो ताक़तवर रब छा थो करे? पंहिंजे बाने सां मोहबत केतिरी आहे। अल्लाहु अकबर। इहा हदीस जॾहिं साम्हूं अचे थी न, माण्हू रब जी अज़मत ते गौर करे, पंहिंजो पाण खे निहारे त अखियुनि मां लुड़क वेही हलंदा। उहा हदीस कहिड़ी आहे? पाण सुगरा फरमाईंदा, इन रब्बकुम हय्युन करीम, बेशक तव्हांजो रब हया वारो बि आहे ऐं सख़ीब आहे। हया वारो बि आहे ऐं सख़ीब आहे। यस्तही मिन अब्दिही, पंहिंजे बाने खां हया करे थो। पाण जी हैसियत आहे छा? पाण दुनिया गुनाहगार बाना आहियूं, पर अल्लाह पंहिंजे बाने खां हया करे थो। कहिड़ी ॻाल्हि जे करे? इज़ा रफ़ा यदैहि इलैहि ऐं यरुद्दहुमा सिफ़रा, त जॾहिं बानू पंहिंजा ॿई हथ खणी अल्लाह खां दुआ घुरंदो आहे, अल्लाह उन जा हथ ख़ाली मोटाए, अल्लाह इन खां हया करे थो। वही सोचो, केरु पियो चवे असांजो परवरदिगार? अल्लाह जे रसूल जी हदीस आहे, पर आहे अल्लाह जे बारे में न। अल्लाह हया महसूस करे थो त पंहिंजे बाने जा हथ ख़ाली मोटाए। उहो रब जेको अल जब्बार आहे, अल क़हार आहे, अल अज़ीज़ आहे, अल कवी आहे। असांजी हैसियत आहे छा? छा रब जे मुक़ाबले में असांजी हैसियत आहे? पर ॾिसो केॾी हुनखे मोहबत आहे, केॾी हू मोहबत करे थो, जो बाने जा हथ ख़ाली नथो मोटाए। अल्लाह हया महसूस करे थो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं बानू अहिड़ा गुनाह करे जेके उन खां वेसर में थी वञनि या मजबूरी में थी वञनि, त अल्लाह ताला उहे बि माफ़ करे थो। हिकिड़ा गुनाह उहे आहिनि जेके तव्हां इरादे सां करियो था, के गुनाह अहिड़ा आहिनि जेके ग़ैर इरादी थींदा आहिनि। जीअं हाणे मिसाल ॾिनमि, उन माण्हू चयो, ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं ऐं तुंहिंजो रब आहियां, ग़ैर इरादी हो, अल्लाह माफ़ करे छॾियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो दिलि में ख़्याल ईंदा आहिनि, ख़राब क़िस्म जा ख़्याल ईंदा आहिनि, मनफ़ी क़िस्म जा ख़्याल ईंदा आहिनि, पर अल्लाह पकड़ नथो करे। कॾहिं कॾहिं सोचींदो बि इंसान, रिश्वत वठां, ज़िना करियां, क़त्ल करियां, चोरी करियां, व्याज वठां, के मुसलमान खे ज़लील करियां, दिलि में ख़्याल अचनि पिया। पाण शुगरा फरमाइनि था त इन्नल्लाह तजावज़ लि उम्मती अम्मा हदसत बिही अनफुसहा मा लम ततकल्लम बिही औ तामल बिही। मुंहिंजी उम्मत जा माण्हू अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि खां दरगुज़र करे थो। कहिड़नि गुनाहनि खां? जेके दिलि में ख़्याल अचनि था, दिलि में ख़्याल अचनि था, अमल अञा कोन थो करे, दिलि में ख़्याल आहिनि त गुनाह मूंखे करिणो आहे। या वसवसा अचनि था, अल्लाह पकड़ कोन थो करे, अल्लाह उन खां दरगुज़र करे थो। जेसि ताईं या त अमल करे उन मुताबिक़, या ज़बान मां ॻाल्हि कढे, पोइ पकड़ थींदी। या त अमल करे छॾे, इरादो अॻु में इहो चोरी जो, चोरी कयई, ज़िना जो इरादो, ज़िना कयई, हाणे पकड़ थींदी। या ग़लति ॻाल्हि जो इरादो बयानु कयई माण्हुनि जे साम्हूं, पोइ उनजी पकड़ थींदी। या बयानु करे या अमल करे, पर जेकॾहिं बयान बि नथो करे, अमल बि नथो करे, महज़ दिलि जे अंदरि हिकिड़ी सोच अथसि, ख़्याल आहे,
अमल नथो करे, ॻाल्हाए नथो, अल्लाह उनजी पकड़ नथो करे। कहिड़ो रब सां जो महिरबान आहे, भई सोचो उन रब सां छो न मोहबत हुजे, छाजे लाइ मोहबत न हुजे? जेको रब एतिरो महिरबान असां ते, ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो रुगो पंहिंजो पाण ते नज़र विझूं त असीं रब जी महिरबानियुनि जो हक़ अदा करे सघूं था। अॼु वेठा आहियूं दुनिया जे अंदरि, रब्बुल आलमीन असांखे जिस्म बि ॾिनो आहे, चहिरो बि ॾिनो आहे, ॻाल्हाइण लाइ ज़बान बि ॾिनी आहे, ॾिसण लाइ अखियूं ॾिनियूं आहिनि, खाइण जे लाइ ॾंद ॾिना आहिनि। इन मां का बि शइ तव्हां पंहिंजी जाइ तां हटायो, दुनिया जे मुसवरिन खे चैलेंज आहे, इन खां वधीक ख़ूबसूरत तस्वीर ठाहे ॾेखारियो। जेके नाम निहाद मुसविर आहिनि न, तस्वीरूं ठाहिण वारा, उन्हनि खे चओ कि जेको इंसान जी सूरत अल्लाह ठाही आहे, जिते नक रब रखियो आहे, इन खां हटाए सुहिणो माना त का मूरत ठाहे ॾेखार। जिते रब अखियूं रखियूं आहिनि, अखियुनि खे पंहिंजी जाइ तां हटाए इन खां सुहिणी मूरत ठाहे ॾेखार। रब जिते नक रखियो आहे, उन नक खे उन जाइ तां हटाए के ॿई जाइ ते रखी सिर्फ़ कलम सां सुहिणी सूरत ठाहे ॾेखार। ठाहे वेंदो? कोन ठाहे सघे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक। ऐ इंसान, तोखे तुंहिंजे रब करीम खां कहिड़ी शइ ठगियो आहे, कहिड़ी शइ तोखे रब करीम खां धोखे में विधो आहे? उहो रब जंहिं तोखे ख़लक़ियो, तुंहिंजा लिंग जिस्म उनखे बराबरि कयाई, सऊं कयाई। अल्लाह अकबर। टे टंगूं हुजनि हा, सुहिणियूं लॻनि हा, ॿिनि जे बजाए, ॿिनि हथनि जे बजाए टे हथ हुजनि हा, सुठा लॻनि हा। ही जेकॾहिं ॾंद न हुजनि हा, इंसान केॾो भयानक नज़र अची आहे। ॾिसंदा आहियो न, ही ॿकरी वीचारी हूअं त हले पई, केॾी सुठी पई लॻे, पर जॾहिं ज़बह करे पाण जॾहिं उनखे माना त चमड़ी खे हटाईंदा आहियूं, ॾंद जॾहिं ॿाहिरि नज़र ईंदा आहिनि, केॾी भयानक नज़र ईंदी आहे, केतिरी ख़ौफ़नाक नज़र ईंदी आहे। रुगो पाण जा अल्लाह जे पनाह चपे तां कटिजी वञनि, नंढड़ा ॿार ॾिसी तव्हांखे भॼी वेंदा, ख़ौफ़ खाईंदा। रब जो अहसान त ॾिसो, वरी उन्हनि खे ढके छॾियाई, वरी उन्हनि खे ढके छॾियाई, ऐं वरी उनजी महिरबानी त ॾिसो, ही ॾाढ़ी ॾिनाई, पर हिते ॾे हा त सुहिणी लॻे हा, मुछूं ॾिनाई, हिते ॾे हा त इंसान सुहिणो लॻे हा। जेका शइ अल्लाह जिते ठाही आहे उते सुहिणी आहे। उन रब खां तोखे धोखे में कंहिं विधो आहे? अल्लाह ताला फरमाए थो, पोइ छा उन रब सां मोहबत न हुजे, जंहिंजा हेॾा अहसान, हेॾियूं महिरबानियूं, कीअं असां ते महिरबान आहे? तंहिंजे करे दोस्तो, हिकिड़े मोमिन ते लाज़िम आहे सभ खां वधि में वधि मोहबत पंहिंजे परवरदिगार सां रखे। अल्लाह सां मोहबत अल्लाह जी इबादत आहे। इबादत जे 4 क़िस्म आहिनि, यादि रखो। जिस्मानी इबादत जी नमाज आहे, माली इबादत जी ज़कात आहे, ज़बानी इबादत जी क़ुरान जी तिलावत आहे। अहिड़े तरीक़े सां क़ल्बी इबादत आहिनि, दिलि जूं इबादतूं, जी माना मोहबत आहे, तवक्कुल आहे, अल्लाह जो ख़ौफ़ आहे, अल्लाह ॾांहुं इनाबत आहे, इहे दिलि जूं इबादतूं आहिनि। त मोहबत अल्लाह सां रखणु इहा बि इबादत आहे, पर सभिनी खां ज़्यादा हुजे, छो त उनजा अहसान बि सभ खां ज़्यादा आहिनि, उनजूं नेमतूं बि सभ खां ज़्यादा आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में असांखे ज़िंदा रखे, असांखे पंहिंजी मोहबत नसीब फरमाए। जॾहिं असांजो मौत अचे तॾहिं बि असांजी रब सां मोहबत हुजे, उनजे बारे में हुस्न ज़न रखंदड़ हुजूं। अल्लाह ताला असांजो ख़ात्मो ईमान ऐं तौहीद ते फरमाए। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।